श्रवण करे रहा ता अध्याय 18। श्याम सुंदर श्री कृष्ण चंद भगवान चवंता हे अर्जन, हर तरह सा मोह का छुटल बुद्धि वारो ए अंतःकरण के जीतल पुरुष यानी मानू शुद्ध सच्चिदानंद परमात्मा जी परम सिद्धि के प्राप्त थींदो आहे। भगवान के केर पाइंदो आहे? जंहिंजो मोह खत्म थियो। मोह यानी हे मुंहिंजो आहे, हे मुंहिंजो आहे, हे मुंहिंजो आहे, हे मुंहिंजो आहे, ये सब मोह आहे। मां यानी अभिमान, मुंहिंजो यानी मोह। जाते जाते भगवान के छड़े करे चौथा मुंहिंजो, वो मोह आहे। मेरे तो गिरधर गोपाल, उनके छड़े करे दूसरो न कोई। आ दूसरो भी मेरो है, तीसरो भी मेरो है। हाँ वो समझो यो सब मोह आ। सब भगवान जो समझो खसे त नथा वठन। भगवान तव्हांखे मालिक उनखे बणायो। जाते 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 असां चवंदा आहियूं हे मुंहिंजो आहे, उते ई ॿधिजंदा आहियूं। मां ऐं मुंहिंजे में ध्यानु ॾियो। 1000 दुकाननि खे ॿाहि लॻी वञे तव्हांखे फ़र्क़ु न पवंदो आहे, हा न। चटखट करे खाई पी बढ़िया समाचार ॾिसंदा, अरे ओहो वीचारा। ऐं भगवान न करे राति जो 2 बजे फोन अचे, भई तव्हांजे दुकान में चिनगारी नज़र आई आहे। बसि राति जो निंड ईंदव, ओॾी महिल चांहि वणंदी पोइ? यानी मुंहिंजो ई त दुख ॾींदो। हाँ भगवान जो समझो, उद्यम कयो, कर्तव्य निभायो त भगवान खे केर पाईंदो? जेको मोह खां छुटल आहे ऐं जंहिं पंहिंजो पाण खे जीतियो आहे, अंतःकरण यानी मन खे जीतियो आहे, चित्त खे, बुद्धीअ खे, पंहिंजे पाण खे, मापणे खे जंहिं जीतियो आहे, उहो ई परम सिद्धीअ खे प्राप्त थींदो। उहो भगवान खे पाए वठंदो। मन जीते जग जीत। तंहिं करे हे कौंतेय, अंतःकरण जी शुद्धीअ खे जंहिं पाए वरितो, अहिड़ो भक्त जीअं सच्चिदानंद ब्रह्म के, परमात्मा के, श्री कृष्ण के पाए वठंदो आहे ऐं तत्व ज्ञान जी जेकी हद आहे, हद यानी ब्रह्म ज्ञान, परमात्मा ज्ञान जेको आहे, उहो बि तूं मूंखां थोड़े में ॿुध। हाणे भगवान चवनि था मां तोखे आत्म ज्ञान ॿुधाईंदुमि, पर थोड़े में, हा न, छो जो ॾाढो वॾो विस्तार आहे उनजो। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान चवनि था हे अर्जुन, निर्मल बुद्धीअ वारो, शांत ऐं शुद्ध स्थान में रहण वारो, हल्को ऐं घटि खाइण वारो, मन खे वस में जंहिं कयो आहे, मिठी ॿोली ॿोलण वारो, मिठो ॻाल्हाइण वारो, शरीर जी इंद्रियनि खे जंहिं जीते वरितो आहे ऐं पके वैराग वारो माण्हू केवल ध्यान योग में लॻल सात्विक भाव सां अंतःकरण खे वस में करे, विषय विकारनि खे त्यागे, प्रेम ऐं नफ़रत के नाश करे, बल घमंड काम क्रोध धन दौलत कठी करण छॾियल, जंहिं लोभ छॾे छॾियो आहे, ईअं सम्झो संग्रह छॾे छॾियो आहे, अहिड़ो ई माण्हू सच्चिदानंद ब्रह्म में एकी भाव थियण लाइक़ु हूंदो आहे। यानी ब्रह्म ज्ञानी जेको बणजणु चाहे तो उन में एतिरा गुण हुजणु खपनि। वरी सां सम्झी वठो, अगर चाहो था भाई, हाँ ब्रह्म ज्ञानी सदा निर्लेप, ब्रह्म ज्ञानी को खोजे महेश्वर। ऐं ब्रह्म ज्ञानी टिनि गुणनि खां न्यारो थी वेंदो आहे। त छा करणो पवंदो? बुद्धि निर्मल हुजे जंहिंजी ऐं पवित्र हुजे, पवित्र जगह ते रहे, पाण भी शांत हुजे, भोजन में वधिक स्वाद बुद्धि न हुजे, हे खपे हो खपे ऐं वधिक खपे, जेको जेतिरो जीअं मिलियो
यानी जीअण जे लाइ खाईंदो आहे, खाइण जे लाइ न जीअंदो आहे उहो। घणा गुण थिया? 3 गुण इहे थिया। जंहिं मन खे वस में कयो आहे, घणा गुण थिया? 4। मिठो ॻाल्हाईंदो आहे, गिनती कजो 5। शरीर जी जेके इंद्रियूं आहिनि, अखियूं, नक, त्वचा, हथ पेर आदि, शरीर जे इंद्रियुनि खे जंहिं जीते वरितो आहे, ठीकु आहे, ऐं जंहिंजो वैराग्य बिल्कुलु पको आहे। वैराग्य यानी कंहिंमें कोई दिलचस्पी कोन्हे संसार जे ॻाल्हियुनि में। संसार निभाए बि थो, उथे बि थो, हले बि थो, घुमे फिरे थो, कमु करे थो, पर दिलचस्पीअ सां न, पंहिंजो कर्तव्य सम्झी करे। चओ हरे कृष्ण। अहिड़ो जंहिंखे वैराग आहे, केवल ध्यान योग में लॻल, भगवान जे ध्यान में लॻल पियो आहे। वचन साहिब हिन सुखमनी जो उहो ई तव्हां न, 8 पहर प्रभ बसे हजूरे। 8 ई पहर 24 कलाक जेको भगवान जे ध्यान में मस्त लॻल पियो आहे। ऐं सात्विक भाव सां जंहिं पंहिंजे अंतःकरण खे वस में कयो आहे। सात्विक यानी सुठे देवताउनि जहिड़ा गुण आहिनि जंहिंमें, ऐं जंहिं पंहिंजे मन चित बुद्धि अहंकार खे वस में कयो आहे। विषयनि जो त्याग कयो अथई, काम क्रोध लोभ मोह अहंकार मद मत्सर, प्रेम ऐं नफ़रत खे नाश करे छॾियो अथई। जेको प्रेम थो करे उन सां बि प्रेम थो करे, जेको नफ़रत थो करे उन सां नफ़रत नथो करे, उन सां बि प्रेम, हा न। चओ हरे राम। ऐं प्रेम अलॻि शइ आहे, मोह अलॻि शइ आहे। स्वाभाविक प्रेम सभिनि जे प्रति सद्भावना, ईअं न कि कंहिंजी मोह जी गर्जना में रही न सघे, मोह जे तड़प में लॻल पियो आहे, हा न, उहो गुलाम थी वेंदो माण्हू। प्रेम ऐं नफ़रत खे नाश करे, बल घमंड काम क्रोध ऐं धन दौलत, इन्हनि जो लालच लोभ न कंदो आहे, जंहिं छॾे छॾियो आहे। अहिड़ो माण्हू सच्चिदानंद ब्रह्म में हिकु भाव सां लॻी सघंदो आहे। घणा गुण ॿुधायूं, हाणे ॿुधायो, गिनती कयव? भुलिजी वियव? घणा? मां अचां हेठि ॿुधायो, जोर सां चओ न भाई। 9 शायदि, 10 शायदि, ऐं पको गिनती 10 तक त पोइ स्कूल घणा साल वई, 10 में भी शायद वही। हरे राम, हे हरे, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हलो पोइ वरी फेसबुक में गिनती कजो ॿुधी करे, या ईअं कैलकुलेटर रखिजे, जोड़ींदो वञिजे बढ़िया। त हाणे तव्हां त सभु ब्रह्मज्ञानी बणिजी वियो, सभु सम्झी वियो तव्हां न? सब लक्षण तो पतो पइजी वियो ब्रह्म ज्ञानी जा न। हरे राम हरे कृष्ण। भाई इतने बढ़िया लगंदो आहे न। हाँ हे भी गुण धारण हे भी मां करे वठंदुमि, हे भी करे वठंदुमि, पर पोइ वरी ॾाढी कठिनाई ईंदी आहे। कोई क्रोध करे गुस्सो करे तो शांत रहना मुश्किल आहे। कोई नफ़रत करे अपमान करे तो उन सां द्वेष करण स्वाभाविक थी वेंदो आहे। परीक्षा जे घड़ी जेॾीमहिल ईंदी आहे त पोइ पतो पवंदो आहे असां केतिरे पाणीअ में आहियूं। धीरज धर्म मित्र अरुनारी यापद काल परखिए चारी। तॾहिं चवंदा आहिनि संत जीते जी मुर्दे जे समान हूंदा आहिनि। मर जीवे मरिया राम राजे, आसा दीवार में चवनि था। अहिड़ो सच्चिदानंद ब्रह्म में हिकु भाव थियल ऐं मस्त रहण वारो जंहिंजो स्वभाव सम आहे, अहिड़ो माण्हू न त कंहिं शइ लाइ दुख कंदो आहे, न कंहिं वस्तुअ जी उम्मीद रखंदो आहे। जेको आहे पर्याप्त आहे, जेको न आहे उन जी ज़रूरत न आहे। चवंदा आहिनि न प्राप्त ही पर्याप्त है। जेको आहे सब कुछ तूने जो दिया है वो सब कुछ है प्यारे, जो हासिल नहीं वो तमन्ना नहीं है।
सदा साथ देना वो मेरे कन्हैया, एक तेरे सिवा कोई चारा नहीं। इन तरह सां जेकी शइ नाहे उन जी कोई उम्मीद न कंदो आहे, उन जी कोई घुर्ज ई कोन्हे, परवाह ई कोन्हे, ना आहे बढ़िया कमु हले थो पियो, न कंहिं शइ जी इच्छा कंदो आहे। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। हिकिड़ो माण्हू वीचारो ग़रीब महात्मा, जंहिं घर में रहंदो, कमाल जी ॻाल्हि आहे, उन घर में छत ई कोन हुई, छत ही कोन हुई। पोइ माण्हू उन्हनि खे तरह तरह सां चवंदा, भाई तव्हां ते भॻवान जी दया कोन्हे, कमाल था कयो, एॾी भक्ति था कयो, भॻवान घर तव्हांखे अहिड़ो ॾिनो आहे कि छत ई कोन्हे। जी तव्हांजे घर में छत आहे? हा असांजे घर में छत आहे। हेॾे अच, अंदरि आयो, हिते वेह, सुम खट ते। हिकिड़े माण्हूअ खे चई जे सवाल पुछे, सुम पियो खट ते, ये मथे ॾिस, मथे ॾिठई, छा आहे मथे? चई चंदा मामा चमके तो, तारा झिलमिल था कनि, ऐं तुंहिंजे घर में नज़र ईंदा आहिनि अहिड़ा नज़ारा? हाँ तोखे आहे ताक़त कढंदे छत? भगवान केॾी असांखे एॾी कृपा कई आहे कि सुम्ही सुम्ही आकाश जा नज़ारा ॾिसंदा आहियूं, तूं उनजो भेण छत जी ॻाल्हि तो करे पियो वेठो। अरे फ़क़ीरनि जी हे आसमान ही छत आहे, धरती सॼो पलंग आहे। भागवत में चवनि था भगवान संतनि जे लाइ रहण जे लाइ गुफ़ाउनि जा दरवाजा बंदि न कया आहिनि, वणनि जा पता फल खुटी न पिया आहिनि, नदी जो पाणी ख़तमु न थी वियो आहे। कहिड़े शइ जी उन्हनि खे ज़रूरत आहे? सार त भॼन ई आहे। चओ हरे राम हे हरे। सभिनी प्राणियुनि खे हिकु जहिड़ो सम्झंदो आहे, सभिनी खे हिकु जहिड़ो ॼाणे। वासुदेव सर्वम, मुंहिंजी परम सिद्धीअ खे अहिड़ो भक्त पाए वठंदो आहे। श्री कृष्ण चवनि था, जंहिंखां पोइ कुझु सम्झणु बाक़ी न रहंदो आहे। इहे गुण जंहिंमें अची विया उहो आत्मज्ञानी बणिजी वियो, सभु ज्ञान उनखे अची वियो, पोइ उनखे कुझु बि सम्झण जी ज़रूरत कोन्हे। बोल वृंदावन